उभरंदे सिज पिरी जन पसंदियूं कढी वेई ॾिज अखिड़ियूं कांगन खे। सिज उभरण सां अॼु अखियूं महबूब खे न ॾिसनि से ॿई कढी खणी कांगन हवाले कजनि। जेके अखियूं सिज उभरंदे पिरीअ खे नथियूं पसंदि तिन जो हुअणु चाहियो आहे ऐं उहे ॿई कढी कांगन खे ॾिजनि। जिन नेणनि नेरानी पिरीअ खे ॾिठो तिन ॼण 70 खाज खाधा। अखियूं पिरीअ खे असुर जो ॾिसंदे संस अॻियां अरदास में उभियूं थियूं रहनि ऐं ॿी कान थियूं कनि। महबूब खे ॾिसंदे ख़ुशि थियूं थियनि ऐं खेसि न ॾिसंदियूं त हंजूं थियूं हारीनि ऐं ॾिसियो बि कॾहिं ढापनि नथियूं ऐं अखिड़नि पाण में ई रुसनि परचनि ऐं हिक ॿिए ते ॾमर ॾोस कनि ऐं वरी खिलनि खिकारीनि। अखियूं उहे ई धार जे पिरीअ खे पसंदि। ॿेॾां न निहार छो त पिरी रेसारा ते तूं हमेशह आम जी उपतड़ हल। वसन वैसन ॾियारे ॾिसण लाइ ॾिसी आयूं तोए तलाशूं कनि ढापियूं न ढापनि पसण मज़ा पिरीअ जे। अखियूं महबूब खे ॾिसण लाइ ॾियारे हंजूं थियूं हारीनि ऐं सरयूं थियूं थियनि। उहे पिरीअ खे वर ॾिसी आयूं त बि वतन ॻोल्हाऊं कंदियूं को दिलबर जे दीदार मां ढापियूं न ढापनि। अखियुनि खे आऊं जाके झुलूं पायां लोक लताड़े निंड में साजन सुठाऊं मूंखे मारियाऊं पाण परची आयूं। अखियुनि खे आऊं केतिरियूं बि रोकूं विझां निंड में जहान लताड़े वञी पिरी लधाऊं मूंखे फिराक में मारियाऊं पर पाण वसल माणे राज़ी थी आयूं। पाण त निंडनि में पिरी ॾिसी आयूं पर मुंहिंजी दिलि विझलंदी वते। अखिड़ियुनि आरो मुंहुं पुछी न कयो उते वञी अड़ियूं जिथे चवण न चारो हींअरो वीचारो वाटूं झलियो विझले। अखिड़ियुनि मूंखां पुछी मोहबत न अड़ाई उते वञी गिरफ़्तार थियूं जिथे छोटकारे जी न वाई न वाट वीचारो हीऊं पिरीअ जूं राहूं झलियो पियो झिझे ऐं करे। अखियूं सही धार जिन सां पसे पिरीअ खे ॿेॾां कीम नियार घणो रेसारा सुपरी। हा अखियूं उहे इख़्तियार कर जिन सां रुॻो महबूब खे ॾिसे ॿेॾां नज़र न वराए पिरी निहायत गैरत वारा थी। अखियुनि में थी वे त आऊं वारे ढकियां तोखे ॾिसे न ॾे आऊं न पसां की ॿियो। ए पिरी तूं अची मुंहिंजे अखियुनि में वे त मां उन्हनि खे वराए पूरे छॾियां ऐं तोखे जहान न ॾिसे ऐं मां तो बिना ॿियो की बि न ॾिसां।